अज आया आहियूं माड़ी जे हिन दरवाज़े ते सिंध जी वारसी करण। नकी हिननि खां पिनण आया आहियूं, नकी हिननि खां ख़ैरात वठण आया आहियूं। न खपनि नौकरियूं। जेकॾहिं तव्हांखे असांजे बच्चनि खे दरपदर करण में ख़ुशी थी थिए त पोइ यादि रखी छॾियो, असां हिते सिंध खे मालिकी आहे। असां हितां जे तेल जा वारिस तव्हां आहियो, हितां जे गैस जा वारिस तव्हां आहियो। क़ुरान बि तव्हांखे वारिस थो चए, शरीयत बि तव्हांखे वारिस थी करार ॾे। हितां जे कोयले जे ज़ख़ीरनि जा वारिस तव्हां आहियो, हितां जे मदनियात जा वारिस तव्हां आहियो, हितां जे सिंधु दरिया जा वारिस तव्हां आहियो। ऐं इंशाअल्लाह सिंध सॼी गॾु बीहंदी। हींअर सिंध सरापा एहतिजाज आहे। तव्हां वटि मुंहिंजे बच्चनि जे लाइ नौकरियूं न आहिनि। तव्हां वटि जेकॾहिं ॿियनि सूबनि वारनि खे हिते आणींदव, महिमान शरीयत ज़कात जा बि उसूल ॾिना आहिनि त ख़ैर बि बाद में पाड़े वारे खे ॾिबो आहे। जॾहिं पहिरियां पंहिंजा मुस्तहक न हुजनि, जॾहिं मुंहिंजा जवान ऐं बच्चा बेरोज़गार आहिनि, त पोइ मां ॿिए खे कॾहिं बि सिंध धरती ते पेर न रखणु ॾींदुसि।